हैदराबाद में अदालत के हुक्म ते ज़िले इंतजामिया पारां डिप्टी कमिश्नर हैदराबाद की सरबराही में हद दखलीन खिलाफ ग्रैंड ऑपरेशन 25 ॾींहं बि जारी है। लतीफ़ाबाद 7 नंबर 8 नंबर वारे इलाइक़े में हद दखलीन खिलाफ ऑपरेशन करे गैरकानूनी अडावत थियल शादी हाल घर दुकान ऐं थल्ला ढाए पट कया विया। तजावज़ात जेके तव्हां सम्झो था त 30-35 सालनि खां पोइ इहा ऑपरेशन थियो आहे ऑनरेबल हाई कोर्ट जे हुकुम सां कमिश्नर साहब ऐं DC साहब जे डायरेक्शन सां। सो हिन में काई बि क़िस्म जी असांजी डायरेक्शन्स आहिनि त काई बि रियायती कोन कई। भई इहो आहे त असां बाक़ाइदे सभिनी खे ऐलानत वग़ैरह करायूं था, निशानत करायूं था ऐं सभिनी खे इतला वग़ैरह ॾियूं था। इहो ई असां लाइ काफ़ी आहे। मां सभिनी मां लतीफ़ाबाद जे अवाम मां इहा ई उम्मीद रखंदुमि त इन शइ खे रिपीट थियण खां न बचनि। हिते सर्विस रोड ठहनि, कॾहिं बि ठहनि या ग्रीन बेल्ट ठाहे सघो था। इंक्रोचमेंट इन शेप ऑफ दी जेका बाउंड्री वॉल या पार्क इन वग़ैरह में न कनि, न त दुबारा अगरि जेकर इहो ऑपरेशन थियो त उन्हनि पे आर्डर में इहो ई लिखियलु आहे त अगरि दुबारा इहो रीइंक्रोच करे थो त उन ते बाक़ाइदे सज़ा बि हूंदी। ॿिए पासे मुतासिर माण्हुनि जो चवणु आहे त संदुनि घर ढाहे साण नाइंसाफ़ी कई पई वञे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़िरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।